अस्सलाम वालेकुम मुंहिंजा अज़ीज़ हमवतनो। मूंखे ख़बर हुई त हिन साल जी बजट पेश करण लाइ असेंबलीअ में मुखालिफ़ धुर मूंखे बजट पेश करण न ॾींदी। उन करे IMF जी जेका हीअ टीम मूंसां गॾु आहे इहा मूंखे टंगा टोली करे ज़बरदस्ती हिन कमांड में आंदो आहे त जीअं आऊं हिन साल जी बजट पेश करे सघां। ऐं तव्हां यकीन करे छॾियो त गुज़िरियल जेके बजट असां पेश कयूं हाई तो त ग़रीबनि खे असां उन बजट में बि ॾिनूं, पर हीअ बजट जेका हिन साल असां पेश पिया करियूं इहा तव्हां ग़रीब मिसकिन ऐं ॾुतड़ियल माण्हुनि लाइ वॾी फ़ाइदे वारी बजट आहे। मुंहिंजा अज़ीज़ मतनो अटो ज़ाहिर आहे अटो अमीर लाइ बि ज़रूरी आहे त ग़रीब लाइ बि ज़रूरी आहे। ॿिन्ही खे हिकु नज़र सां असांखे ॾिसणो आहे। इहो अटो जेको अॻु में 70 रुपया किलो विकामंदो हो दुकाननि ते, असां अवां ग़रीबनि ते ख़ासि महिरबानी करे 30 रुपया घटाए इहो अटो हाणे असां 100 रुपया किलो करे छॾियो आहे। ऐं गे जेको 300 रुपया किलो हो, 300 रुपया किलो, उनजो अघु बि असां कुझु घटायो आहे। हाणे इहो अव्हां खे दुकाननि ते 300 रुपया किलो न पर 350 रुपया किलो मिलंदो। ऐं खंडु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हर माण्हू अॼुकल्ह चांहि जो मवाली आहे। खंडु चांहि में बि पए थी त मिठे भत में बि पए थी त मिठे शरबत में बि पए थी। खंडु त ज़रूरी आहे न। उहा खंडु दुकाननि ते अॻु में 100 रुपया किलो हुई, पर हाणे इंशाअल्लाह ताला इहा खंडु हर ग़रीब खे दुकाननि तां 150 रुपया फी किलो मिलंदी। ऐं दाल जेका 280 रुपया किलो हुई, हा साईं, 280 रुपया किलो हुई, पर असांजी हिन हुकूमत में असां ग़रीबनि ते ख़ासि इनायत करे छॾी आहे। हाणे 280 रुपया में अव्हां खे दाल न मिलंदी। हाणे अव्हां खे दुकाननि तां इहा दाल फी किलो 300 रुपये में मिलंदी। बसर अॻु में हो 50 रुपया किलो, पर हाणे इहो सस्तो कयो वियो आहे, सफ़ा सस्तो। हाणे सिर्फ़ु 20 रुपया घटि आहे। हाणे बसर जो अघु आहे 70 रुपया। 70 त वरी पटाटा बि 50 रुपया किलो हुआ। हाणे असां ख़ासि ग़रीब माण्हू ते महिरबानी करे हाणे हिन 50 रुपया जेको किलो हो पटाटनि जो, उन मां बि 20 रुपया असां घटाए छॾिया। हाणे पटाटा बि अव्हां खे दुकान तां 70 रुपया किलो मिलंदा। ऐं पेट्रोल त जिते गाॾियूं हलनि थियूं, फैक्ट्रियूं बि हलनि थियूं, हाणे इहो पेट्रोल जेको 110 रुपया फी लीटर हो, पर हाणे असां उनजो अघु बि किराए छॾियो। हाणे इहो 110 रुपया फी लीटर न, पर हाणे अव्हां खे इहो 130 रुपया फी लीटर मिलंदो। ऐं डीज़ल इहो बि 115 रुपया फी लीटर हो। हाणे इन जो बि अघु असां घटाए छॾियो आहे। हाणे 115 रुपया फी लीटर न, पर इहो डीज़ल अव्हां खे 150 रुपया फी लीटर में मिलंदो। ऐं हाणे हिन बजट में जेके असांजा ज़मीनदार भाइर आहिनि उन लाइ ख़ासि पैकेज आहे। ख़ासि हिन बजट में असां वरी ज़मीनदारनि खे बि कुझु फ़ाइदो ॾिनो आहे, छो त ज़रायत सां ई मुल्क वधे थो, तरक़ी करे थो, त उन्हनि खे त फ़ाइदो ॾियणु खपे न। त असां ज़मीनदार जेको तबिको आहे उनखे बि फ़ाइदे ॾियण लाइ जेको DAP बाण जी ॿोरी जेका हुई अॻु में मिलंदी हुई 5,500 रुपया, हाणे असां उहा घटाए ज़मीनदार जी सहूलियत लाइ
उनजो अघु मुक़ररु कयो आहे 6000 रुपया। बाक़ी 6000। वाह 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 वाह। ऐं खीर जेको हो दुकाननि तां मिलंदो हो 80 रुपया फी किलो, पर हाणे असां इहो खीर जो अघु बि घटाए छॾियो आहे। हाणे अव्हांखे दुकान तां खीर मिलंदो फी किलो 120 रुपया। ऐं हाणे उहे सरकारी मुलाज़िम जिन खे बजट जो तमामु घणो इंतज़ारु हो त असांखे हीअ गवर्नमेंट कहिड़ो रिलीफ ॾिए थी। असां मञूं था त 3 सालनि में महांगाई तमामु ज़्यादा करे छॾीसीं ऐं सरकारी मुलाज़िम वीचारा जेके से परेशान हुआ, पर हिन बजट में असां छो त हाणे वरी इलेक्शन में वेझी बि अचे, जेकॾहिं असां महिरबानी कई आहे उन्हनि ते, ॾींहं त असांखे घटि में घटि 100 सैकड़ो पघार खपंदो हो, पर IMF यानी तव्हांखे त मोह ॾियणो आहे असांखे, उन करे असां वरी बि उन सरकारी मुलाज़िम लाइ 25 सैकड़ो पघार वधाइण जो ऐलान करियूं था। ऐं गॾोगॾु जेकॾहिं 25 सैकड़ो असां पघार वधायूं था त 100 सैकड़ो महांगाई वधाइण जो बि ऐलान करियूं था। 4 चंदा लॻाए छॾी। ऐं लूण अॻु में 10 रुपया किलो हो, पर लूण जी खपत तमामु घणी आहे ऐं लूण जी इज़त बि त करणु खपे न। बेशक। हा, हाणे खंड जॾहिं 100 रुपया त लूण 10 रुपया किलो छो आहे? लूण त इज़त वारी शइ आहे न, खाधे में पए थी, त लूण जी बि इज़त वधाइणु खपे असांखे। उन करे असां लूण जो हींअर अघु 10 रुपया न, असां 50 रुपया किलो करे छॾियो। ऐं सिगरेट नशो बि आहे त फैशन बि आहे अॼुकल्ह, पर इहे फैशन ख़ासि करे अमीर माण्हू ज़्यादा सिगरेट पीअनि था, क़ीमती सिगरेट उहे पीअंदा। ऐं सिगरेट हिन 3 सालनि में ग़रीब जी पहुच खां ई परे थी वियो आहे, जेका असांजी इहे 3 साल हुकूमत रही आहे। उन करे असां सिगरेट जा रेट हींअर सफ़ा चाढ़े छॾिया, पर ग़रीब परेशान न थियनि। ग़रीबनि लाइ असां वरी सस्तियूं शयूं आंदियूं ऐं उन्हनि ते को बि असां टैक्स न लॻायो आहे। हाणे ग़रीबनि लाइ असां नास, नसवार, ठर्रो, भंग, असां इहे शयूं सस्तियूं करे छॾियूं ग़रीबनि लाइ। ख़ासि करे भंग त असां साईं कामिल शाही करे सफ़ा उन अघु ई किराए छॾियो आहे, त जीअं साईं नाराज़ न थिए, साईं वरी बि ख़ुशि थिए। महिरबानी। ऐं तरक़ियाती कमनि लाइ जेको असां ॼाण विछाईंदासीं ऐं उन लाइ जेका असां बजट रखी आहे, उनजा अधु पैसा असीं तरक़ियाती कमनि ते ख़र्च कंदासीं, बाक़ी जेके अधु पैसा रहंदा उहे असां वरी पंहिंजे ज़ाती अकाउंट में जमे कराए छॾंदासीं। ऐं उहे नौजवान जेके बेरोज़गार आहिनि, जिन खे नौकरियूं नथियूं मिलनि, उहे बेरोज़गार नौजवान मायूस न थियनि, असां उन लाइ ख़ुशख़बरी हिकिड़ी आंदी आहे हिन बजट में। जेके बेरोज़गार नौजवान आहिनि, नौकरी लाइ दरबदर आहिनि, ऐं उन लाइ इहो इतला आहे त असां उन्हनि जे रोज़गार जा दर ई बंदि करे छॾिया आहिनि। उन करे बेरोज़गार नौजवान खे खपे त नौकरियूं नथियूं मिलनि त ख़ैरु आहे, अवां चना विकिणी पंहिंजो गुज़र करे सघो था। ऐं असां अचण शर्त इहो वाइदो कयो हो त असां घर ठाराए ॾींदासीं। पर असां कंहिंखे बि घर ठाराए कोन ॾींदासीं, तो वाइदा ठाहिया। असां घर कंहिंखे बि ठाराए कोन ॾींदासीं, पाण जिन जा पंहिंजा ज़ाती अजा घर आहिनि उहे असां ठाराए पट करे छॾंदासीं। इहो बि वॾो ख़र्च आहे, वॾो ख़र्च। माण्हू चालू ॻाल्हियूं था कनि, वॾो ख़र्च आहे। जीअं त हिन मुल्क जी आबादी जेका आहे उहा वधंदे वधंदे हींअर 22 करोड़ आबादी आहे मुल्क जी, जंहिंखे घटाइण लाइ, छो त आबादी घटि बि त गुरबत घटि बि, महांगाई बि घटि बि। हाणे खामखा ग़रीब माण्हू हरू भरू जा सुर खाइनि,
त इहो सिर्फ़ु उन करे त आबादी असांजी वधे पई। घटायो घटायो उनखे घटाइण लाइ असांजी हिन हुकूमत जो ख़ासि कारनामो इहो आहे त असां मोतमार महांगाई शुरू करे छॾी। जबरदस्त। इहा मोतमार महांगाई करे असां मुल्क जे मिसकीन ग़रीब माण्हुनि खे बुखूं मारे उन्हनि खे पंहिंजा बचा विकिणाए ख़ुदकशियूं कराए मुल्क जी आबादी खे वरी कुझु न कुझु घटायो आहे। चङी ॻाल्हि। वाह 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 जबरदस्त। वाह त दोस्तो इहा बि असांजी हिन साल जी बजट ऐं असांखे उमेदु आहे त तव्हांखे हिन बजट मां फ़ाइदो ज़रूरु मिलियो हूंदो।